والنظم والعزم بالجزم بوحدته وبكبريائه وبسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان. وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدات موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نذير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا مقاسم له ولا مداني له ولا مكاظم له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رس وجز وعزم نزو له ولا جذب واصبعي بكاب بيت خصم له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخضرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن سيدنا وسندنا محبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا حادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. وقال الله تعالى في مقام آخر إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. وقال النبي صلى الله عليه وسلم أنا مدينة العلم وأبو بكر أساسها وعمر جدارها أنا مدينة العلم وعثمان سقفها وعلي بابها
औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीयुम मअल कुरान वल कुरान मा अली व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुल अहलिल जन्नत फ अबू बकर व उमर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक भी पढ़ो। जमात एॾी आई आहे जो वेहण जी जगह नथी मिले दोस्तन के। थोरो जेके परे परे वेठा विख विख अॻिते खणी चो क़ुरान जो भी अदब कयो आले रसूल जो भी अदब कयो त जीअं बीठल दोस्त भी सोचनि था त जगह मिले त असां वेहूं। या तो इन पासे ॾूं भाऊ जहांगीर के गुज़ारिश आहे फराशी विछाए जीअं जमात के वेहण जे लाइ जगह मिले। दोस्त इंतज़ामिया वारा हेॾो हिकिड़ी फराशी विछाइनि या दोस्त थोरो अॻिते सुरी अचनि ऐं दुरूद पाक पढ़ो त हीअ मजलिस बरकत वारी थिए। सुभान अल्लाह केॾी त ख़ल्क़ आई आहे। पोते छो था ॾिसो सैयद ते तबार न अथव। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। ईअं न मुजाहिदनि जो जलसो आहे। सुभान अल्लाह ॾाढा हुजे। अॼोके जलसे में मौला मोहम्मद उमर कोलाची जो कर्ज़ भी मूंखे लाहिणो आहे। ॻोठ सजावल कोलाची में अल्लाह जाने मूंखे 2 दफ़ा इन्हनि सिक भरी दावत ॾिनी हुई। हज़रत साईं हबीबुल्लाह साहब जन भी भारत कई ही पर चूंकि मां बलोचिस्तान जे सफ़र ते निकिरी वियुसि मुंहिंजा परे परे प्रोग्राम थींदा आहिनि। गंदावा गंदाका भागनाड़ी जलमक्सी सिब्बी नोशकी कोटिया। ये सैयद जे आॾो क़ुरान पियो आहे। कराची खां 300 किलोमीटर परे लसबेला ओथल विंदुर हब अञा हाणे मथे महीने वरी वञा तो ग्वादर कराची खां 600 किलोमीटर परे अलाए किथे किथे चीन जे बॉर्डर ते पाकिस्तान जो आख़िरी बॉर्डर उते क़ुरान जा वाइज़ थींदा आहिनि। पोइ करे नाराज़ न थींदा कि परे निकिरी वञा। मां त मोहम्मद उमर साहब खां भाकुर पाए माफ़ी भी वरिती आहे। सॼी जमात जेके भी सजावल कोलाची जे ॻोठ जा हिते वेठा आहिनि महिरबानी करे अल्लाह ख़ातिर मूंखे माफ़ कजो। मां 2 दफ़ा तव्हांजे जलसे में न आयो आहियां पर मौलाना के चवा त हिकिड़ी राति अहिड़ी ॾिबी जो 2 घंटा वाइज़ कबो राति भी ॻोठ में रहबो इंशाअल्लाह। जीअं सजावल कोलाची वारनि जो कर्ज़ मूं तो लही वञे माफ़ कंदो न इंशाअल्लाह। हे भी तव्हांजी बिरादरी जो जलसो आहे तंहिंजे करे ॾाढा सुभान अल्लाह कयो त मां महबूब जो शान पढ़ां। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। वेठा त हिते कामिल बिश्ती कोलाची जे ॻोठ में आयो पर तव्हांजी दिल ऐं दिमाग़ जो जेको तसवर आहे उहो ज़हन में ईअं रखो त ॼण मदीने वारे साईं जे रोज़े पाक जे साम्हूं बीठा। मन अल्लाह साईं तव्हांखे हक़ीक़त में महबूब जे रोज़े जे साम्हूं बीहारे। जॾहिं मां हे लफ़्ज़ पढ़ंदुसि न तव्हांजी तसवर में ख़्याल में ईअं हुजे ॼण हुज़ूर जो रोज़ो साम्हूं आहे। छो त ही मां जेके लफ़्ज़ पढ़ां थो ही उन अल्लामा शहीद जा लफ़्ज़नि जेके सखर जी जामिया मस्जिद में गोलिन जी बरसात में सुबह जी नमाज में कुरान पढ़ंदे शहादत जो मौत नसीब थियो। नारे तकबीर शाने मुस्तफा शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सोमरो। नारे तकबीर। दुआ क्यों त अल्लाह से खालिद महमूद जे कातिलन के फांसीअ ते चढ़ाए रब शहीद जा कब्र में दर्जा बुलंद करे। हींअर हिते जलसो भी हले तो हींअर लाइव मां मोबाइल ते प्रोग्राम ॾिठो कराची में असांजे लारकाणे में शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में तालिबन जी दस्तारबंदी पई थे। कायदे जमियत मौलाना फजल रहमान पिया सबक पढ़ाइनि। नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सोमरो इंशाअल्लाह घोटकी वारो मुबारक हुजे। व सुभाणे सब पन्नो आकिल हजरत साईं गुलामुल्लाह हालेजी साहब जन जो मदरसो लोड़े वारो पुराणो मदरसो शहर पन्नो आकिल में साईं हबीबुल्लाह साहब जन जो जमात के बुधायो 12 बजे सुभाणे मौलाना कायदे जमियत मौलाना फजल रहमान पन्नो आकिल ईंदा। सुभाणे भी हलबो इंशाअल्लाह। हथ मथे करे जो इंशाअल्लाह।
ईअं न त चओ त हितों जो थक आहे सुभाणे न हलंदासीं। असांजा वाइज़ कहिड़ा, असां तव्हां वांगुरु गुनाहगार आहियूं। असांजो महबूब क़ाइद अल्लामा मौलाना फज़लुर रहमान सुभाणे अचे पन्नो आकिल तूं घर वेठो हुजे, जुगाए नथो अचो, सुभाणे पन्ने आकिल में सभु ईंदासीं जमीअत जा झंडा खणी। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तुझे आए जग वियो झरकी, नूर नबूवत सां पयो बहकी। तूं वा आका सब खों बेहतर, तूं वा आका सब खों बेहतर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तो तथिया मां सोहणा सदके, मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। आशिक़ रसूल ॾाढा चवनि सुभान अल्लाह। हे जेके भित के टेक ॾेई वेठा आहिनि, इन्हनि जा चप चुरनि ई नथा सुभान अल्लाह ते। तो तथिया मां सोहणा सदके, मूंसां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। हे ऊंधे में वेठा आहिनि, इहे बि सुभान अल्लाह कनि। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तुंहिंजी शफ़क़त तुंहिंजी बरकत तुंहिंजी अज़ीम शान फज़ीलत। तुंहिंजी शफ़क़त तुंहिंजी बरकत तुंहिंजी अज़ीम शान फज़ीलत। तूं ई आ रहमत जो समंदर, तूं ई आ रहमत जो समंदर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तुंहिंजो मक्को शौक़त वारो, तुंहिंजो मदीनो अज़मत वारो। मां दुआ थो कयां जेको सुभान अल्लाह कंदो, अल्लाह हुनखे रमज़ान जो पहिरों जुमो मदीने में नसीब कराईंदो। छा त ख़ल्क़ आई आहे जहांगीर तुझे जलसे में सुभान अल्लाह। तुंहिंजो मक्को शौक़त वारो, तुंहिंजो मदीनो अज़मत वारो। तुंहिंजी जमाअत सभ खां बरतर, तुंहिंजी जमाअत सभ खां बरतर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तूं वा तैयब तूं वा ताहिर। तुंहिंजा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। तुंहिंजा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा हिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर, कोने उन्हनि जो हितड़े हमसर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, आल बि तुंहिंजो इज़्ज़त वारो, अहल बि तुंहिंजो रुफ़अत वारो। नबी जे आल जा नौकर हथ मथे करे सुभान अल्लाह कयो। आल बि तुंहिंजो इज़्ज़त वारो, अहल बि तुंहिंजो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततहीर जी चादर, जिन ते लथी थोरो मानी ट्रके वधा, मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदो साईं। जिन ते लथी ततहीर जी चादर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तूं वा तैयब तूं वा ताहिर। तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं, तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं। अब नबी साईं नियाणियुनि सां केरु मुक़ाबिलो कंदो? तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं, तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं। अॼु हिकिड़ो अछी ॾाड़ीअ वारो कन में चई वियो, शाह साहिब दिलि थी चए त बीबी फातिमा जो शान ॿुधाईंजे। तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं, तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं। तुंहिंजो घराणो सोनो सरासर, तुंहिंजो घराणो सोनो सरासर। शाफ़िए मशर साक़िए कोसर तूं वा तैयब तूं वा ताहिर, तुंहिंजा चारई यार भलारा, वाह जा मुड़स मथेर प्यारा। अब तव्हांखे ख़बर आहे असां जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा, असां सिद्दीक़ी भी आहियूं, असां फारूकी भी आहियूं, असां उस्मानी भी आहियूं। हथ मथे करे चो असां हैदरी भी आहियूं। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। हाँ, असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अलीअ खे न मञे उनजे मुंहं में लख लानत हुजेसि। असां हसनियो हुसैनियो हैदरी जो हथ मथे कनि। हैदरी कहिड़ा सभु हैदरी हो माशा अल्लाह। भला साहब जा परवाना हथ मथे कनि सुभान अल्लाह। ये लेवल बराबर आहे। छा तो फरमाए? तुंहिंजा चारई यार भलारा, वाह जा मुड़स मथेर प्यारा। सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर। अब सिंधी समझो था?
मांखे सिराइकी न ईंदी आहे, मांखां पोइ जेको मौलवी हूंदो उहो तव्हांखे सिराइकी में वाइज़ ॿुधाईंदो। तुंहिंजा चारई यार भलारा, वाह जमुड़ समथेर प्यारा, सिद्दीक़ उमर उस्मानो हैदर शाफिए मशर साक़िए कोसर, तूं आ तैयब तूं आ तागिर। ए जुमिलो ॿुधजांइ, पको हैदरी हूंदे त सुभान अल्लाह कंदे। सोणे हसन तां सदके वञा मां, सोणे हुसैन तां घोर थियां मां, सोणे हसन तां सदके वञा मां, सोणे हुसैन तां घोर थियां मां। नानो जन जो पाण पैगंबर, नानो नानो जन जो पाण पैगंबर, शाफिए मशर साक़िए कोसर, तूं आ तैयब तूं आ तागिर, खालिद तुंहिंजे दर ते आयो। सभई रहमतुल्लाह अलैह चो, अल्लाह उनकी कब्र ते रहमत करे। खालिद तुंहिंजे दर ते आयो, नासिर तुंहिंजे दर ते आयो, खालिद तुंहिंजे दर ते आयो, राशिद तुंहिंजे दर ते आयो। नजर करम थे अल्लाह खातिर, नजर करम थे अल्लाह खातिर, शाफिए मशर साक़िए कोसर, तूं आ तैयब तूं आ तागिर, तूं आ तैयब तूं आ तागिर। अल्हम्दुलिल्लाह। अज 25 फेब्रुआरी सन 2020 बमुताबिक 3 जमाद सानी 1441 हिजरी, अंगारे जे दिहाड़े अरबा जी रात गोठ कामिल बिहिश्ती कोलाची में बिरादर में मोहतरम मुझो बचपन जो प्यारो साथी मोहतरम जनाब भाव अब्दुरऊफ चाचड़ साहब जन के वास्ते सां भाऊ जहांगीर साहब इन गोठ की जुमला जमात की सिक भरी दावत ते अल्लाह सही बलोचिस्तान को लंबो चौड़ो सफ़र कराए मूंखे तव्हांजे हिन गोठ की अज बियों दफ़ो ज़ियारत भी नसीब कराई आहे, रब कुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। ॾाढी खुशी थी हजरत मौलाना साईं ज़बीहुल्लाह साहब, साईं मौलाना कलीमुल्लाह साहब हालेजवी, बुजुर्गन मुर्शिदन टिन कुरान मजीद के हाफिजन की दस्तारबंदी कराई। तव्हां ॾिठो त हिकिड़ो हाफिज तो उन्हनि में सफ़ा मासूम हुयो, घणा साल उम्र थींदी उनजी? 11 12 13 साल, 12 या 13 साल की उम्र जो भी हिकिड़े हाफिज की दस्तारबंदी थी। मां लख लख मुबारक तो ॾियां इन्हनि जे उस्ताद के, नालो छा? उस्ताद सिराज अहमद साहब जन के लख लख मुबारक हुजे, इन जे वालदेन के, अजीज़ो अकारिब के, आयल जमात के, जो तव्हांजे गोठ जे मदरसे जो मस्जिद जो नतीजो अज ज़ाहिर थियो। मासूमन तालिबन पंहिंजे सीने में उन कुरान के जाइ ॾिनी जंहिंजो बार 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं भी कोन खणी सघिया। इन्हनि हाफिज़न जे वालदेन के अल्लाह से क़यामत जे ॾींहुं सोनो ताज पाराईंदो। दुनिया ॾिसी करे रश्क कंदी है, मुंहिंजा पुट भी कुरान जा हाफिज़ थियनि। ऐं इन हाफिज़ के अल्लाह साईं चवंदो इक़रा वरतिल कुरान तरतीला, पढ़दो वञ कुरान जीअं दुनिया में ठाए ठाए पढ़दे हैं, जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञ। अलहम्द जे अल्फ सां शुरू कर, मिनल जिन्नत वन्नास जे सीन ते ख़त्म कर। हाफिज़ जाते तुझो कुरान जो ख़त्म पूरो थींदो, उते जन्नत में तुझो महल बंगलो तैयार होंदो। पर बी हाफिज़ बी अकेलो न वञो, तुझी कोटा में 10 माण्हू ॿिया भी मुफ्त में जन्नत वठी वञ। हाँ हे बीठा थी अबो अम्मा, भाइर भेनर, घरवारी, औलाद, बच्चा, ए माइट मिट, मामा चाचा भाणेजा मासी चाची पुफी ॾाॾी नानी पोटा ॾोटा बीठा थी, दोस्त बीठा थी, जिन जे घर जी मानी खाधी वई मस्जिद में ख़त्मा ॾिना उहे बीठा थी, जिन तोखे रमज़ान में ईद जा कपड़ा वठी ॾिना हा, जिन तोखे घोटकीअ जी बाज़ार में ईद जे करे हाफिज़ तोखे मुफ्त में बूट वठी ॾिनो, जुती वठी ॾिनी, जिन तोखे सिलाईअ जा पैसा ॾिना हा, जिन तोखे ख़त्म जी रात कंढियूं कुरान जी हाफिज़ के विधियूं। हाँ हाफिज़ काॾे तूं वञे? हे तुझे कढ तोखे रोज़ा रखाईंदा, तोखे मुफ्त में रोज़ा खोलाईंदा, वरी ख़त्म जी रात ते घोट करे अकेलो तोखे भी कपड़ा ॾींदा, वरी तुझी घरवारीअ जा, तुझे ॿारनि बच्चनि जा सभु ॾींदा, फितराना ॾींदा। ईअं न वञो, जेको प्यारो थी उनखे गॾु जन्नत में वठी वञ। हा इंजीनियर के अल्लाह न चवंदो, डॉक्टर के अल्लाह से न चवंदो,
18 ग्रेड जे ऑफिसर के न चवंदो त पाण सां गॾु 10 ॿिया वठी वञ। SP साहब के चवंदो नथा ॻाल्हाए वठिजी विया ॻाल्हायां मां तो सिर तव्हांजो छो थो वञे। SP साहब के चवंदो अल्लाह साईं DSP के DIG के छो त मुंहिंजी तबियत आहे मूंसां वाइज़ में ॻाल्हाईंदो त कलाक जे बजाए 1.5 बि हली वेंदुसि, न ॻाल्हाईंदो त अॻे ई मूंखे देरि थी वई आहे 5 बजे जो आहे अल्लाह 9 बजे वाइज़ जो वारो मिलियो आहे। अॼु कोलाचिन सां रखत कई आहे वॾी। यादि रखो SP साहब खे अल्लाह न चवंदो त पाण सां गॾु वठी वञ जन्नत में। DSP के DIG के वज़ीर आला के वज़ीर आज़म के MPA MNA के भोतारन के सरदारन के वडेरन के ना ओ दीन जा आलिम ओ कुरान जा कारी हाफिज भी आ कुरान जो कारी आ 10 माण्हू त वठी तो वञे पर बी तू त आलिम भी आ। 8 साल मदरसे में वेही काल अल्लाह व काल रसूल जा सबक पढ़िया थी गोडा खोड़े मदरसे जूं टिक्कियूं खाई करे बुखारी शरीफ पढ़ी थी, तिरमिजी पढ़ी थी, इब्ने माजा, अबू दाऊद, निसाई, तहावी, मोता इमाम मोहम्मद, मोता इमाम मालिक पढ़ियो थी किताब। हाँ कंज़ काफिया पढ़ी थी, कुदूरी पढ़ी थी। ओ हाफिज ओ आलिम बी 8 सालन जो कोर्स पढ़ियो थी, हर साल इम्तिहान ॾिना थी। अकेलो न वञो आलिम पंहिंजे इल्म ते अमल कयो थी भला आलिम जी कोटा में 70 माण्हू ॿिया बि वठी वञो। 10 हाफिज जी कोटा में सुभान अल्लाह। नात खान भी घणा पहुची विया माशा अल्लाह। अख माॾे कयो हाली न ईंदा मुंहिंजो कलाक टाइम आहे। 10 हाफिज जी कोटा में 10 हाफिज जी कोटा में ऐं 70 वरी आलिम जी कोटा में। 70 ऐं 10 जल्दी ॿुधायो जेके खीर विकिणंदा हो दुकानदार ॻाल्हायो। 70 ऐं 10 80 माण्हू हाफिज पाण सां गॾु जन्नत में बिना हिसाब किताब जे वठी वञे। पोइ छा ख़्याल आहे औलाद खे आलिम कजे न कजे, हाफिज कजे न कजे। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो। तॾहिं त मुंहिंजो मुर्शिद अली साईं फरमाए तो जंहिंजे सीने में कुरान आहे इन दौलत को मथे ॿी का दौलत कोन्हे। कुरान वारो पाण खे ग़रीब न समझे छो त मुंहिंजो मुर्शिद अली मिस्कीनो पर सीने में मुंहिंजे सोणे अलीअ खे कुरान जी दौलत हुई। रमज़ान जे महीने में रोज़ो रखी करे भी मुंहिंजो सोणो अली मज़ूरी कंदो हो। कुरान सीने में आ बच्चन जे पेट पालण जे लाइ हज़रत अली मज़ूरी करे। ओ ज़िले घोटकी वारा तू भी रोज़े जी हालत में बच्चन जे लाइ रोज़ी कंदो आ, कमाईंदो आ, हथ पेर हणंदो आ, मेहनत कंदो आ, मुंहिंजे सोणे अली जी सुन्नत खे ज़िंदा कंदो आ। हज़रत अली रोज़े जी हालत में यहूदीअ जे बाग में मज़ूरी तो करे। आसमान ने तके रब साईं सां कचहरी भी करे थो। चे तो रज़ीना किस्मतल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन। ओ मुझा अल्लाह मां अली तुझी तक़सीम ते राज़ी आया। रब जाइलन के माल ॾिनो थी, मां अलीअ खे क़ुरान ॾिनो थी। माल वारे जा दुश्मन घणा क़ुरान वारे जा यार घणा। क़ुरान वारे जा यार घणा। काथे मुझी खानपुर शिकारपुर काथे तुंहिंजो कामिल बेश्ती गोठ। असांजी तव्हांजी पाण में भी काई भी यारी ना है, क़ुरान वारी यारी आ। ए सैयद जे मथे ते क़ुरान आ। 13 साल वाइज़ कंदो आ। अल्लाह से नंढी उम्र में मां गुनाहगार के सिंध बलोचिस्तान जा सफ़र कराया। कॾहिं पन्नो आकिल सांगी मीरपुर माथेलो ओबाड़ो कमू शहीद राती रेती डर की। वरी हेॾे वेंदा जलसन ते काजी अहमद सकरन नवाब शाह दौलतपुर शाहपुर जानिया मोरो भिरिया नौशेरो फिरोज। वरी हेॾे वियासीं जलसन ते। हर मौसम में हर इलाके में जलसा थींदा आहिनि। हैदराबाद टंडो अलयार टंडो गुलाम अली मातली बदीन अला किथे किथे उमरकोट मीरपुर खास। हिन कुरान जे सदके रब साईं बलोचिस्तान जी कुंड कुड़श में वरी सेवण वारी दरगाह लाल कलंदर को अंदर कुरान पढ़ी आया से। झांगारा बाजारा खीरथर पार कर सिंधड़ी
थाना बूला खान को 70 किलोमीटर अंदर जाते मुझी गाड़ी भी न पई हले 4x4 बी गाड़ी ते खणी आ जिते पाकिस्तान जी न बिजली न थंबो न टावर उते जबलन जे विच में तहसील सन्नी जिला कच्छी रब जो कुरान पढ़ी आया से चो सुभान अल्लाह। मां गुनाहगार जी काई हैसियत नाए, मां अदना शख्स आया, मां जमात जो अदना कारकुन पर इया मोहब्बत जमात जी यारी हिन कुरान जे करे मिली आ चईदे न सुभान अल्लाह। तरी त मुंहिंजो मुर्शिद अली तो चवे हाँ हाँ दुनिया मिले न मिले खैर आ पर कुरान सीने में हुजे छो त अली जो कुरान अली सा कब्र में भी गड्डो पुलसरात ते भी गड्डो अली जो कुरान अली सा जन्नत में भी गड्डो त अली जो कुरान अली सा माशर में भी गड्डो त जन्नत में अंदर वींदा से जुम्मा बाजार लगंदी जन्नत में जुम्मा बाजार फरमाए त रब्बुल आलमीन चोंदो अचो जन्नतियो अज पेरों जुम्मो आ मां रब ताके पांजो दीदार कराया हिते असांजी अखियुनि में उहा ताक़त कोन्हे जो रब जो दीदार करे सघूं छो त मूसा नबीअ बि ॾाढा इलाज कया रब अरनी अल्लाह अल्लाह मूसा कचहरी त करे थो पर थोरो दीदार बि त कराए न तुझी कचहरी में आ कुर्ब घणो तुझो दीदार वाला छा हूंदो रब फरमायो लंतरानी कलीमा तुझी अख में हुआ ताकत ही ना है जो मुझो दीदार करे सके छो त दुनिया में मां दीदार रखियो आ यतीम नबी मिठड़े पाक उन मोहम्मद जे पुखे में रखियो आ जेको मोहम्मद भी त अहमद भी हामिद भी त महमूद भी कासिम भी त आकिब भी फातिह भी त हाशिर भी जेको रशीद वा मशहूद वा बशीर वा नजीर वा शाफिया हादिया मदिया मागिया मुंजिया नागिया रसूल नबिया हाशमी सैयद वा अबतगिया अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया ताहा मुजतबा तासीन मुर्तजा अकमारे कर निंद न कर तासीन मुर्तजा हामीम मुस्तफा यासीन औला जेको मुजम्मिल मुद्दसिर मुसद्दिक तैयब नासिर मंसूर मिसबा आमिर हिजाजी नजारी कुरैशी मुजर्री मुंहिंजा सोना नबी मूसा नबी मां उन्हें के दीदार कराईंदुमि जेको कुरान मजीद जो हाफिज वा कामिल वा सादिक वा अमीन वा अब्दुल्ला कलीमुल्ला हबीबुल्ला नजीउल्ला सफीउल्ला खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी जाहिर नबी बातिन नबी नबीउर रहमत जेको यतीम वा करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमत रसूलुल अव्वल रसूलुल आखिर वा रसूलुल इंसान रसूलुल मलाइकत मां गाल पूरी का पुनारोहण जाए टक्कर न कजाए मां उन नबी के दीदार कराईंदुम जेको साहिब फिताज वल मेराज वल बुराक वल अलम इस्मुहु मकतूबुल मरफूउन मनकूशन फिल लौह वल कलम जो जिस्म मुक़द्दस मुअत्तर मुतहहर मुनव्वर फिल बैत वल हरम जेको शम्स ज़ुहा बदर दुजा सदरुल उला नूरुल हुदा काफिल वरा मिसबाग ज़ुलम जमील शियम शफीउल उमम साहिबुल जूद वल करम वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मेराज सफरुहु व सिदरतुल मुंतहा मकामुहु वक़ाब कौसैन मतलूब हो वल मतलूब मक़सूद हो वल मक़सूद मौजूद हो अरे तोखे कड़ी खबर नबी के सुञाणन त उलमा देवबंद सुञाणन अल्लाह फरमा मां उन्हें के दीदार कराईंदुमि जेको मतलूब व मक़सूद हो साहिबुल जद वल हसन वल हुसैन मौलाना मां उनके दीदार कराईंदुमि जंहिंजा 550 तमा रब करीम नाला रखिया तमा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर अल्लाह साईं खणी सजो दीदार उनके करा माखे खणी थोरो करा थोरो थोरो अल्लाह फरमा तुझी अख में हुआ ताकत ही ना है थोरो थोरो ठीक आ मां एतरो तो दीदार कराए जेतरो सुई जो सोराख थींदो आ कोलाची साहिब सुई जो सोराख केतरो थींदो आ एतरो थींदो आ एतरो नथा ॻाल्हायो
मां त तव्हांखे रियायत ॾिनी मानी बि खाराई मां न त 8 बजे वाइस बो कयां ॻाल्हायो ओ सगे जेतिरो ओ सन्नो धागे जेतिरो एतिरो एतिरो कुराड़ी माई धागो बि न विझी सघे नज़र घटि अल्लाह फरमायो कलीम एतिरो दीदार कराया जी मुंहिंजा रब करीम मां राज़ी आहियां एतिरो बि दीदार भली कराए चई दे न सुभान अल्लाह चङो कलीम हलिया ए सुभाणे जेको महीनो थी वियो मेराज जो शुरू थो थिए अॼु पहिरीं रजब जी रात अॼु चंड बीठो थी सुभाणे मेराज मुस्तफ़ा जो महीनो शुरू थो थिए तॾहिं हिकिड़ी झलक मेराज जी ॿुधायां अल्लाह अच त ॿुधायां इंशाअल्लाह वरी तुझे पाड़े में मांखे दावत आहे पठाणनि जे ॻोठ में घोटकी जे भरिसां 22 मार्च ते वरी मौज़ू सॼो मेराज जो उते पढ़ंदुसि कहिड़ो नालो आहे पठाणनि जे ॻोठ जो हा अथे था हा न ॿिया न आया आने ते भॼी विया अलाए कॾहिं न हे बरसान यार शेल्डन जे बरसान बहरहाल इश्तार ईंदो ख़बर पइजी वेंदी अख मारे कर क़ुरान जा आशिको दीन जा परवानो मदीने वारो साईं मुंहिंजो महबूब अल्लाह से मूसा नबीअ खे चयो अच त दीदार कराया पर पेरनि मां जुती त लाए आ मुंहिंजे महबूब खे रब चयो सोना तूं जुती न लाई जाए थकिजी पिया हो सुभान अल्लाह ॾाढा तू जुती न लाई जाए छो 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 त कुर्ब मूसा और गए कुर्ब मोहम्मद और गए तूर सीना और गए अर्श मुअल्ला और गए खुद आना और गए खुद बुलाना और सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा जल्दी गला मां 10 बजे तुझी जान छनाईंदो मुझो कलाक टाइम है जल्दी गला सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा जब जुल्फ का जिक्र है कुर्बान में तो रुखसार का आलम क्या होगा अज तड़पी पहुंचे को सुभान अल्लाह कंदो इंशाअल्लाह हिन साल मदीने हलंदो जेको ॾाढा सुभान अल्लाह कंदो सैयद सां गॾु हलंदो रुगो टिकेट पांजी भरींदो सुभान अल्लाह सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा जब जुल्फ का जिक्र गे कुर्बान में तो रुखसार का आलम क्या होगा मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी उस वक़्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली जेके उर्दू समझंदा सुभान अल्लाह ॾाढा छो त सुभान अल्लाह जी बरकत सां तुझी हिक सिर सोन जी लॻंदई जन्नत में ॿी सिर चांदीअ जी लॻंदई घोटकीअ जी पुलिस तोखे सुभान अल्लाह ते केस न कंदी ॾाढा जो सुभान अल्लाह मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर इन जगमग 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 तारों में महताब का आलम क्या होगा सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा खागी के कसम खुद कुर्बान ने असहाब के दौड़ते घोड़ों की असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा जिस वक़्त वो जलवागर होंगे उस वक़्त का आलम क्या होगा हर कोई फिदागे बिन देखे दीदार का आलम क्या होगा नारे तकबीर शान मुस्तफा मेराज मुस्तफा नारे तकबीर मुझो सोनो नबी मिठो मोहम्मद सखी भी हुयो हा तू असांजी औताक में रुगो दोस्त मानी खाईंदा पर मुझे मिठे मोहम्मद जी औताक में दुश्मन भी मानी खाईंदा
तू त रुगो यारनि जी दावत कंदो आहे मुड़ुस माण्हू आहे जेको दुश्मन खे बि मानी खाराए हा दिलि त लॻे थी न ॻाल्हि अल्लाह अड़े पंहिंजनि खे त हर को नवाज़ींदो आहे को परावनि खे बि त नवाज़े न जंहिंमें कमु फासंदो आहे उनजी हर को ख़ुशामद कंदो आहे उनजी पार्टी कंदो आहे को दावत कंदो आहे वॾेरनि जी भोतारनि जी कंहिंखे नौकिरीअ जी लालच कंहिंखे वॾेरे सां वेझो ईअं पासो वठण जी लालच त वॾेरो पंहिंजो करे पेके जो अचनि त ॻोठ खे न विसारे पर ॿुधो ॿुधो मदीने वारो साईं मुंहिंजो महबूब एॾो शफ़ीक़ आहे काफ़र दुश्मन अचे थो नबी साईं जी महफ़िल में मुस्लमाननि जा नबी बुख लॻी आहे मानी त खाराए मुंहिंजे महबूब साईं फरमायो साईंजन खे ख़बर हुई त मुंहिंजे घर कुझु बि न आहे मां रसूलुल्लाह पाण 3 ॾींहंनि जो बुखायल आहे घोटकी वारा शुक्र नथो करे तूं असांजे घर में महीननि जा राशन पिया आहिनि अम्मा आयशा चए थी अल्लाह जो कसम महीनो थी वञे कॾहिं कॾहिं असांजे महबूब जे घर में चुल्ह में बाहि न ॿरंदी साईंजन घर ईंदा हा आयशा मानी साईं घर में कुझु बि न आहे आयशा पाणी खणी आ त रोज़ो रखां साईंजन रोज़ो रखंदा हा वरी रात शाम थींदी रोज़े खोलण जो टाइम आहे साईं कुझु बि न आहे कॾहिं कॾहिं अंसारी साहब खीर मोकिलंदा तोहफ़े में या का मदीने जी हिकु ॿ खारक खाई नबी साईं पाणीअ ते रोज़ो रखनि वरी खारक सां रोज़ो खोलनि हे गुरबत जो आलम हालांकि मुंहिंजो महबूब दुआ घुरियां त अल्लाह साईं उद जबल बि सोनो करे नबी साईं जे कदमनि में उछलाए पर मुंहिंजे साईं फरमान न मुंहिंजा अल्लाह मूंखे मिसकीनी पसंदि आहे मां हिकु ॾींहुं खावां मां अल्लाह तुंहिंजे दर ते शुक्र कयां ॿिए ॾींहुं मां महबूब बुख ते हुजां तुंहिंजे दर ते सब्र कयां अम्मा साइण थी फरमाए कुझु बि न हो मुंहिंजे साईं ॾिठो त हाणे महिमान खे मानी त खाराइणी आहे महिमान खे ख़ाली न आहे मोटाइणो ऐं इहो बि यादि रखो त महिमान पंहिंजो नसीब खणी ईंदो आहे इहो बि यादि रखो जंहिंजे दर ते कॾहिं को महिमान नथो अचे सालनि जा साल गुज़री विया तौबा कर मतां ख़ुदा नाराज़ थी वियो हुजे कंहिंजी औताक में महिमान अचे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरें ॾींहं ते महिमान खे भली मानी खाराए माना हिन दौर में पहिरें ॾींहं ते सिंधी कुकुड़ खाराए फार्मी न फार्मी त लुंड साहब चवंदो आहे निकाह ई न आहे थियल हुनजो गैर शादी शुदा खाई खाई फार्मी माण्हू पाण फार्मी बणिजी विया महिमान अचई त पहिरें ॾींहं ते मच्छी खाराएसि ईअं न महिमान अचे त पहिरें ॾींहं ते सिंधी कुकुड़ या बाकरो गोश्त खाराएसि अल्लाह राज़ी थींदई रब घर जी रोज़ी वधाईंदई मुंहिंजे साईं फरमायो पहिरें ॾींहं ते भला ताम भलनि थावनि में भली ख़िदमत हुज़ूर जा तरीक़ा थो ॿुधायां ज़िंदगी गुज़ारण जा वरी फरमायो उहो महिमान हिकु ॾींहुं हिकु राति गुज़री वई तुंहिंजी औताक ते वेठो आहे वरी ॿिए ॾींहुं ॾिस त महिमान अञा न वियो अञा रहियो पियो आहे महिमान खे ईअं बि न आहे चवणो हल बाबा पेर पट वरी ॿिए केॾे वञे ईअं बि न चइजांइ वेठो आहे वेहण ॾे साली फरमायो मुंहिंजे साईं वरी ॿिए ॾींहं ते महिमान अञा वेठो आहे त पोइ महिमान खे भली भलो खाधो ॿिए ॾींहं ते न खारायसि विचोलो खारायसि माना पहिरें ॾींहुं सिंधी कुकुड़ त ॿिए ॾींहुं वरी फार्मी कुकुड़ विचोलो इहो आहे न साईं वरी पोइ ॾिस त 2 ॾींहं गुज़री विया महिमान अञा वेठो आहे वञे ई नथो त पोइ 3 ॾींहं ते वरी सब्जी खारायसि दाल वाङण खारायसि मुंहिंजो इहो मतिलबु न आहे त तव्हां अलाह जे करे गंज ॾिनो अथव भली 3 ॾींहं बाकरो गोश्त खारायो तव्हांजी मर्ज़ी आहे पर मां हिकिड़ो रसूलुल्लाह जी सुन्नत जो तरीक़ो थो ॿुधायां बाक़ी जे रब ॾिनो अथव त भली 3 ॾींहं मच्छी खाराए त मां तोखे झला नथो पर हिकिड़ो तरीक़ो थो ॿुधायां हुज़ूर जी आदाब जो हाणे महिमान खे 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहं ते जेका घर में भाॼी तयारु हुआ खारायसि चौथों ॾींहुं गुज़रियो अञा महिमान सामान खणी औताक नथो छॾे पोइ वरी तूं ईअं बाईपास वठी घोटकी या पने आख़िर निकिरी वञ भली बुख ते वेठो हुजे अलाह जे तरफ़ों रसूलुल्लाह जे तरफ़ों तोखे मयार न मिलंदी छो त महिमान खे बि घुर्जे त निभागा 3 ॾींहंनि खां वधीक कंहिंजे दर ते न वे हल्को कमकार वठी या न छो थो वे 3 ॾींहंनि खां वधीक तूं न खारायसि मानी तोखे नबी साईं जी मयार न मिलंदी 3 ॾींहं ख़िदमत करेसि चौथे ॾींहुं पुटनि खे चइजनि हलो हेॾे होॾे वञो पाण ई बुख ते हूंदो सामान खणी हले वेंदो
पर इधर ते 3 ॾींहंनि खां वधीक पियो आहियां क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अच त मां रसूलुल्लाह जो अदब सेखारिया मुंहिंजे साईं ॾिठो त मानी त घर कोन्हे मुंहिंजे साईं फरमायो आहे को मुजाहिद जेको उथे मां रसूलुल्लाह जे महिमान खे आहे बि काफ़िर उनखे मानी खाराए फरमाईंदा सहाबा असां वटि बि कुझु न हो कुदरती का घड़ी अहिड़ी को मौक़ो अहिड़ो हो जो साहबा बि पाण बुख ते हुया अल्लाह जो इम्तिहान हो फरमाईंदा वरी मुंहिंजे साईं ॿीहर ऐलान कयो आहे को मुजाहिद जेको उथे मुंहिंजे महिमान खे मानी खाराए हालांकि नबी साईं जा साहबा एॾा सखी आहे उहो बि त हिकिड़ो साहबी हो जेको हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमान खे घर वठी वियो घरवारीअ खे चए महिमान आहे मानी आहे चए मानियूं त कुल बच्चा भी बुख ते तू भी न खाधी आहे मां भी न खाधी आहे वाह मुंहिंजे सोणे सहाबीअ जे लफ़्ज़नि तो मां कुर्बान वञा साहबी घरवारीअ खे चवे थो ठीकु आहे ॿुधो ॿुधो घोटकी जा मुस्लमानो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो मुंहिंजे सोणे साईं जो साहबी घरवारीअ खे चवे थो बच्चन खे क़ुरान जी लोली ॾेई बुख ते सुमार बुख लही वेंदनि राति गुज़री वेंदी ॿई मानियूं भाॼी खणी रखो ॾीए जी वट खे बत्तीअ खे या फूक ॾिजांइ त विसामजी वञे तूं पासे खां वे मां हेॾो वेठो आहियां मां खाली वात खे चोरींदुमि हरू भरू वात हलाईंदुमि जीअं ऊंधे में ॿई मानियूं नबी साईं जो महिमान खाई ढो करे असांजी राति गुज़री वेंदी ये भी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहे एॾा सखी पाण राति बुख ते वेंदासीं ॿई मानियूं महिमान जे पेट में पवनि पर उहो ॾींहुं अहिड़ो हो जो नबी साईं जी महफ़िल में जेके वेठा हा उन्हनि वटि बि मानी कोन हुई साईं जन हेॾे होॾे नज़र कई फरमायो बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह बिलाल जल्दी कर मां रसूलुल्लाह जे घरनि में अज़वाज मुतहरात जा दर खड़काए काथों मानी त वठी आहे सीरत जा किताब त लिखनि या हज़रत बिलाल वयो या हज़रत सलमान वयो ॿिन्ही साहबा मां को न को सहाबी हो फरमाइनि था दर खड़काए अम्मा आयशा जो दर खड़काए अंदरों आवाज़ आयो मन दक़ल बाब केरा दर खड़काइण वारो ॿाहिरों जवाब आयो अन बिलाल हुव गुलाम रसूलुल्लाह अम्मा मां बिलाल आया नबी साईं जो नौकर आहियां अम्मा आयशा जो बांगा बिलाल ख़ैर त आहे कीअं आयो आहे अम्मा रसूलुल्लाह मोकिलियो आहे अम्मा महिमान जे लाइ मानी खपे अम्मा सहाबा वटि कुझु कोन्हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण खे रोज़ो आहे अम्मा कुझु आहे त ॾे अम्मा आयशा जी अखियुनि मां पाणी अची वियो बिलाल बिलाल अल्लाह जी ज़ात जो कसम महीनो थी वियो अम्मा आयशा जे घर में चुल्ह न भरी आहे बिलाल मां वटि त कुझु कोन्हे साईं खे ख़बर आहे त बुख ते आहियूं मानी न खाधी आहे बुख लॻंदी आहे त क़ुरान पढ़ंदी आहियां मां आयशा खे उञ लॻंदी आहे मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी आहे बुख बि लही वेंदी आहे उञ बि लही वेंदी आहे नारे तकबीर शान मुस्तफा शान अम्मा आयशा नारे तकबीर अख मारे क्यों बाकी मुझा 20 मिनट बचान कुरान जा आशिको दीन जा परवानो हजरत बिलाल साईं तो फरमाए अम्मा आयशा को जवाब मिलियो वरी मां बीबी हफ्सा जो दर खड़कायो अम्मा हफ्सा तो वट मानी आहे तडे अम्मा भी चे थी बिलाल रब जे काबे जो अल्लाह साईं जे काबे वारे रब जो कसम 20 ॾींहं थी विया आहिनि मां हफ्सा जे घर में चुल्ह न भरी आहे मां भी बुखा अल्लाह बुख लगंदी आहे कुरान पढ़ंदी आहे उञ लगंदी आहे नबी साईं ते सलात पढ़दी आहे बुख भी लही वेंदी आहे उञ भी लही वेंदी आहे वरी बिलाल साईं तो फरमा बीबी ज़ैनब जे दर ते आयम ओ ज़ैनब तुझो त निकाह भी कुरान में लिखल आहे फलम्मा क़ज़ा ज़ैदुम मिनहा वतरन ज़ौवजना कहा ज़ैनब तो वट कुछ आहे तडे मां रसूलुल्लाह के केड़ो मुंह ॾेखारींदुसि अम्मा ज़ैनब भी वापस मोटायो ग़ालिबन 9 हुजरा हा 9 घर नबी साईं जा सभिनी को बिलाल खाली मोटी आयो बिलाल जी अखियुनि मां पाणी मेहमान वेठो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो साईं पाण शफीक पाण रहीम बिलाल ॾे ख़बर मानी कोन आंदई बिलाल मानी न खणी आए हज़रत बिलाल तो चे साईं साईं तव्हांजे घर वारनि खे रोज़ो आहे कंहिंजो घर 20 ॾींहंनि जो बुखायल कंहिंजे घर में महीनो बाहि न भरी आहे साईं कुझु बि न आहे साईं जी दिलि ते ॾाढो बार पियो
काफ़र में माना गिला कंदो त मुसलमाननि जे नबी वटि मानीअ जो टुकर बि न मिलियो। काॾे वञा पर मुंहिंजे महबूब जी दिलि में ख़्यालु आयो ओ बिलाल जी मुंहिंजा साईं जे साहबा वटि कुझु न आहे, मुंहिंजी घर वारनि वटि कुझु न आहे त पोइ हिकिड़ो दर अहिड़ो आहे बिलाल उते वञ, अल्लाह जे हुकुम सां कुझु न कुझु मिलंदई। उन दर तो कॾहिं को साइल खाली कोन मोटियो आहे, उन दर तो साइल कॾहिं खाली न मोटियो आहे। हज़रत बिलाल तो जे साहबा जी मौजूदगी में असां परेशान थियासीं त उहो दर कंहिंजो आहे। साईं ने हेॾे नज़र कई फरमा आई ना अली, अली काथे आहे, अली काथे आहे? लब्बैक या रसूल अल्लाह। हज़रत अली तो जे मां वेठोम। साईं जन फरमायो बिलाल वञ अलीअ जो घर, मुंहिंजी न्याणी बीबी फातिमा ज़हरा जो घर। फातिमा भी फातिमा है जेका महबूब साईं सां मिलण ईंदी ही त रसूलुल्लाह उथी भी करे पंहिंजे कुल्हनि तो चादर लाए ज़मीन ते विछाए मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजी न्याणीअ जो उथी भी इस्तक़बाल कंदो। अल्लाह सजावल कोलाची फरमायो बिहिश्ती कोलाची कामिल बिहिश्ती जे गोठ वारो ॿियनि गोठनि खां आयल आशिको तूं असांखे त न्याणियूं नथियूं वणनि। अरे नबी साईं खे न्याणियुनि जी केॾी इज़त हुई, उहा बि त न्याणी काफ़र जी न्याणी नबी साईं जे घर में जेका पनाह पई वठे। काफ़र तो चे सोना तू अमीना सादिका मां ॿाहिरि मुल्क वापार जे ख़्याल सां वञा थो, हीअ मुंहिंजी न्याणी नबी सोना तुझे घर में 15 ॾींहं अमानत में आ, मां मोटी चांपो न्याणीअ खे वठी वेंदमि, अकेलो घर आ, मतां को बेगैरत मुंहिंजी न्याणीअ ॾे बुरी अखि खणे, सोना तुझे घर में मुंहिंजी न्याणी महफूज़ आ। काफ़र वयो नबी से घर आया, फरमा आयशा जी मुंहिंजा साईं घर में को कपिड़ो आए त खणी आ, न्याणी त काफ़र जी आ पर उम्मत न्याणी त मां मोहम्मद जी आ। न्याणियुनि के मथो ढकाइण भी मां मिठे मोहम्मद जी सुन्नत आ। अम्मा आयशा चवे थी मां कमरे में वयम गोले गोले मोटी आयम, साईं गुरबत जो हाल। अम्मा बीबी साहिबा चए थी साईं घर में को कपिड़ो कोने। घोटकी वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखलाक ॾिसो, पंहिंजे कुलनि तो या अय्युहल मुज़म्मिल वारी चादर लाए फरमायो सिद्दीका हिन चादर जा 2 टुकड़ा कर, हिकिड़ो टुकड़ो मां मोहम्मद जे लाइ काफ़ी आ, हिकिड़े टुकड़े सां मां रसूलुल्लाह काफ़र जी न्याणीअ जो मथो ढकण आयो आ। जॾहिं न्याणीअ जे मथे ते नबी साईं जी चादर पई, न्याणीअ जी अखियुनि मां पाणी अची वियो। न्याणी रोई करे चए थी ओ शफ़ीक नबी मूंखे कलमो पढ़ाए त मां मुसलमान थिया। अल्लाह हिन अमरा जो छा मसलो आहे, हिनखे विहार चुप करे। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो मुंहिंजे महबूब जो अखलाक इहो थी। हज़रत बिलाल तो चे मुंहिंजे हा तोखे न्याणी नथी वणे। अड़े जंहिंजे घर में न्याणी ॼमंदी आहे त अल्लाह जी रहमत ईंदी आहे। हे वरी कावड़ तो करे धीअ जाई आहे, मां न खाईंदमि धीअ जाई आहे। हो मौली असदुल्ला खोड़ो चवंदो आहे अहिड़ो बुर्दबार आहे त तूं पुटु ॼणे ॾेखार। खोड़ो त खोड़ो आहे, ख़बर अथव न्याणी जाई आहे, न्याणीअ ते कावड़ चरियो थियो आहे। जा न्याणी ॼमई त रब जी रहमत आहे। मूंखे बि अलाह साईं 3 न्याणियूं ॾिनियूं। दुआ कयो त हिन साल वरी अलाह पुट जी बि औलाद सालिह ॾे रब जेको दीन जो कमु करे। मां सभिनी जे लाइ दुआ थो कयां अलाह सभिनी बे औलादनि खे सालिह औलाद। मां त साईं ज़बीउल्लाह खां बि पंहिंजे लाइ दुआ घुराई। अखिमा ॾे कयो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो न्याणी ॼमे बि ख़ुशी कयो, पुट ॼमे बि ख़ुशी कयो, छो त न्याणीअ जे ॼमण ते रहमत ईंदी आहे, पुट जे ॼमण ते अलाह जी नेमत ईंदी आहे। नबी से फरमा पुट जे ॼमण ते तोखे सोट मुबारक ॾींदई, मासी चाची ॾाॾी नानी मुबारक ॾींदई। पुट जे ॼमण ते तोखे घोटकीअ जा यार पने आकिल जा ओबाड़े जा दोस्त मुबारक ॾींदई, पर न्याणीअ जे ॼमण ते तोखे ॿियो को मुबारक न ॾे त न ॾे। मां अरबी घोट मिठो मोहम्मद रसूलुल्लाह मुबारक ॾींदोसां। पोइ नबी साईं जी मुबारक मथे या यारनि जी मुबारक मथे। नबी से फरमायो जंहिं औरत जे पेट मों पहिरों ॿार न्याणीअ जो ॼायो इहा औरत सभ खां वधीक भली आहे। तूं छो तो कावड़ करे। अल्लाह नबी साईं खे बि 4 न्याणियूं ॾिनियूं हुयूं। अम्मा बीबी ज़ैनब, अम्मा रुक़ैया, अम्मा फातिमा, अम्मा कलसूम। नबी साईं फरमायो बिलाल
फातिमा जे दर ते वञो कुझु न कुझु मानी मिलंदी। जागो था न, मां मोटी आहियां पंहिंजे मौज़ूअ ते। हज़रत अली तो फरमाए मूंखे ख़बर हुई त मुंहिंजे घर कुझु बि न आहे। छो? नबी साईं 3 दफ़ा ऐलान कयो मां अली जे घर हुजे हा त मां न खणी अचां महिमान लाइ। मुंहिंजो बि घर 3 ॾींहं थी विया बाहि न भरी। मां अलीअ खे रोज़ो हो, बीबी फातिमा खे रोज़ो हो। कसम थी अल्लाह जो तुझे ॿारनि खे रोज़ो हुजे, दर ते महिमान काफ़र अचे चवे मानी खाराए त तूं ॾींदे मानी। तूं त काफ़र खे दड़को ई हिकु ॾींदे। हल बेग़ैरत वाणिया काफ़र हेॾे काॾे आवा, असांजे ॿारनि खे रोज़ो वारी हिन खे मानी ॾियूं। निकिरो असांजो उतां कमु। तूं त ईअं भॼाए कढंदे न। पर मुंहिंजी अम्मा फातिमतु ज़हरा मिठे मोहम्मद जी तरबियत थियल। दर खड़कियो, हज़रत बिलाल दर तो खड़काए, अंदरों आवाज़ तो अचे मंद कलबाब केरा दरवाजे ते। ॿाहिरों जवाब आयो अन बिलाल हुआ गुलाम रसूलुल्लाह। अम्मा मां बिलाल नबी साईं जो नौकर आहियां। अम्मा फातिमा जो बिलाल कीअं आयो आहे? ख़ैर त आहे अम्मा, हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। अम्मा घर में कुझु आहे त मानी ॾियो। महबूब जो हिकिड़ो महिमान आहे, काफ़र जे खे मानी खाराइण जे लाइ कंहिं वटि बि कोन्हे। अम्मा हुज़ूर जा घर सभु ख़ाली, सभु रोज़े सां। ओ अम्मा साहबा वटि भी कुछ न है। अम्मा महबूब ॾाढो परेशान आहे, कुछ त ॾिजाए। अम्मा फातिमा जी अखियुनि मां लुड़क अची विया। बिलाल काबे जे रब जो कसम मां 3 ॾींहं थी विया आहिनि मां फातिमा बि मानीअ जो गिरो न खाधो त मां मूंखे बि रोज़ो आहे, अली खे बि रोज़ो आहे, हुसैन जे बाबे अली खे बि रोज़ो आहे। बिलाल ही बच्चा सुता पिया थी, हसन हुसैन ॾाढो रोअन पिया, बुख जे करे तड़पन पिया। पर मां फातिमा क़ुरान शुरू कयो, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अञा यासीन पूरी न कई त मुंहिंजे पुट इमाम हसन खे बुख ते निंड वठी वई। वरी पंहिंजे पुट हुसैन खे लोली थी ॾियां। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान शम्स वल क़मर बिहुस्बान। जरे या क़ुरान जी लोली ॾिनी त मुंहिंजे हुसैन खे बि निंड वठी वई। बिलाल मां वटि त कुझु बि न आहे। बिलाल तो चए अम्मा पोइ वापसि वञा, हथे खाली वञा? न बिलाल वापसि न वञजाए, बिलाल वापसि न वञजाए। मुंहिंजो बाबो मोहम्मद मां फातिमा खे ॾाढो प्यारो थी, छो त मां बाबे सां मिलण वेंदी आहियां। बाबो मोहम्मद उथी बि करे मां फातिमा जे लाइ लोलाक जो सरदार, हालांकि मुंहिंजे बाबे जो नालो रब जे नाले सां गॾु अर्श ते लिखियो पियो आहे। जन्नत जे वण ते लिखल आहे ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढा पढ़ो त मरण महिल कलमो नसीब थींदव। ला इलाहा इल्लल्लाह हथ मथे करे पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बिलाल मुंहिंजे बाबे जे सदके सॼी दुनिया थी हले। उन बाबे जी गिला थींदी, महिमान बुख ते वेंदो। बिलाल ॿियो कुझु कोन्हे त मां इहा चादर थी मोकिलियां। बिलाल इहा चादर खणी वञो, इहा चादर खणी वञो मदीने जे दुकान ते गिरवी रखजाए। छो त हिकिड़ो मदीने में दुकानदार आहे जेको सामान के भी गिरवी रखंदो आ। जरे पैसा थियन त पैसा अटे जा ॾियो, चांवरनि जा पैसा ॾियो, पोइ पंहिंजो रखियल सामान गिरवी खणी वञो। जे पैसा न ॾींदो त उहो सामान मां दुकानदार जो थी वेंदो। बिलाल जेकॾहिं ॿियो कुझु न आहे, मदीने जी बाज़ार खुलियल आहे, मां फातिमतु ज़हरा जी चादर खणी के दुकानदार खे गिरवी रखो। बिलाल अटो वठी आ, मूंखे रोज़ो आहे पर बाबे जे महिमान जी मानी रोज़े जी हालत में पचाईंदुसि। बिलाल भाजी भी वठी आ, अटो भी वठी आ। हज़रत बिलाल तो चए न मुंहिंजी अम्मा मां तुझी चादर कीअं खणंदमि? तूं त लोलाक जे सरदार जी लाडली न्याणी आ, तूं त मुर्शिद अली जी राणी आ, हसन हुसैन जी अमड़ा। मता क़यामत जनी अली मूंखे मयार ॾे, मता अली नाराज़ थे। बिलाल तोखे हया न आयो, मुंहिंजी राणी जी चादर खणी वे। अम्मा मां न खणंदुमि। ही जन्नत जा शहज़ादा अल हसन वल हुसैन सुता पिया थी, इहे बि मूं ते नाराज़ थींदा। बुधो कामिल बिश्ती कोलाची जे ॻोठ जा मुसलमानो, अम्मा फातिमा जो जवाब बुधो। बिलाल
बिलाल जेकरे चादर न खणी वेंदे त मां भी खुदा जे वास्ते माफ़ न कंदी मां बिलाल न्याणियूं त मुंहिंजे महबूब जूं ॿियूं भी आहिनि बीबी रुकैया भी आहे बीबी कलसूम भी आहे बीबी ज़ैनब भी आहे मुंहिंजे बाबे जूं ॿियूं भी न्याणियूं पर बाबा साईं उन्हनि न मोकिलियो बाबा साईं जेकॾहिं न्यापो मोकिलियो त मां फातिमा जे दर ते मोकिलियो बाबा खे पक हुई त बीबी फातिमा मुंहिंजे महिमान खे खाली न मोटाईंदी बिलाल मुंहिंजे बाबे जी इज़त जो मसलो आहे बिलाल रोए थो अम्मा फातिमा जी अखियुनि मां लुड़कंदा आहिनि बिलाल खणी वियो बिलाल तो जे मां ॾाढो मजबूर थियमि चादर भी खणी थो वञा अंदर भी रोए थो हलदे 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 दुकानदार ॾे आयमि तवजो कयो मुंहिंजा 10 मिंट बचा हज़रत बिलाल तो चे दुकानदार खे पैसो कोने गुरबत जो आलम ये चादर अमानत में रखो अटो दे भाजीअ जो सामान दे ओ दुकानदार तो चे ये सोनी चादर कंहिंजी आ चे तुझो चादर सां कहिड़ो वास्तो रख तो के पंहिंजा पैसा मिलंदा यहूदी चे तो बिलाल जे न ॿुधाईंदे त मां भी सौदो न ॾींदो साईं हो भी को यहूदी तोरे त इंजील जो हाफ़िज़ हो वॾो आलिम हो हज़रत बिलाल तो चे हीअ चादर मिठे मोहम्मद पाक जी लाडली न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जी आ हसन हुसैन जी अमर जी आ नबी साईं जी न्याणीअ जी आ महिमान काफ़र आ उनखे मानी खराणी आ हुजूर जे घर में कुछ भी ना है यहूदीअ जूं अखियूं खुली वयो चे तो बिलाल ये चादर खणी वञो खातूने जन्नत जे मथे ते रखो ये हेड़ी पाक घराणे जी चादर मुझे दुकान ते गिरवी न थींदी ए सजो दुकान मां मिठे मोहम्मद जी अज़मत तो घोरे छड़ा बिलाल तो चे मां परेशान थी हम त यहूदी नबी साईं जी तारीफ तो करे बिलाल हिकड़ो अर्ज थी मानी पचाए जड़े मेहमान दे खणी वने मुसलमानन जे नबी जी खिदमत में माखे भी वठियूं हल जाए चे तू छा हली कंदे पांजी तारीफ कंदे छा त मां सखावत कई आ मां अटो दिनो आ मुफ्त में चे न न बिलाल तोखे ख़बर न आहे मां तारीफ न कंदुसि अञा ॿियो मामिलो आ चे ठीक आ जॾहिं मानी पची वई अम्मा फातिमा खे चादर वापस मिली अम्मा फातिमा चयो बिलाल छो वापस खणी आए अम्मा यहूदी ॾाढो सखी हो चे हिन घराणे जी चादर मां गिरवी न रखंदुसि वापस मोटाए ॾे अम्मा फातिमा जॾहिं ॾिठो त मुंहिंजी चादर मोटी आई दरवाजे ते भी करे आसमान ॾे तके करे चे थी मौला जे यहूदी काफ़र असांजे घराणे जो ख्याल कयो आ रब इन जे दिल में मिठे मोहम्मद जो ईमान नसीब फरमाए तो ईद वारो कलमो नसीब फरमाए बुधो मुसलमानों कुरान जा आशिको मुझो आखिरी गालियों बुधो हजरत बिलाल तो चे अम्मा जी दुआ अर्श ते कबूल थी वई जॾहिं काफ़र आयो नबी साईं जे आॾो मानी खाराई से मेहमान के यहूदी सजो वाक़ियो ॿुधायो साईं साईं हथड़ो ओरे कर त मांखे कलमो पढ़ा मां मुसलमान थिया से मां तोरे ते इंजील जो आलिम मां आसमानी किताबन में पढ़ियो जेको आखिरी जान जो नबी थींदो ख़त्मे नबूअत वारो उन जूं 3 निशानियूं उनजी सच्चाई जूं 3 निशानियूं सच्चो नबी उहो आ नंबर पहिरों निशानी आहे मुसलमानन जो जेको आखिरी नबी थींदो उन जो ज़मीन ते नालो मोहम्मद हूंदो आसमान ते अहमद हूंदो नारे तकबीर ताजदारे तख्त खत्म नबूवत नारे तकबीर ऐं ॿी निशानी हूंदी त उन जे 2 कुलनि जे विच में मोहरे नबूवत ते मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखल हूंदो 2 निशानियूं सच्चियूं थियूं हिकड़ी निशानी सच्ची न पई थे मां इंतजार में हम तड़ी मुसलमान न पियो था हिकड़ी निशानी ही भी लिखल आ तोरे त इंजील में अज का 1000 साल अग में आखिरी नबी जो एडो सखी होंदो जो एकड़ो काफर मेहमान इंदो न वट खराण जिला कुछ न होंदो साहबा वट कुछ न होंदो अज़वाज मुतहरात वट कुछ न होंदो उन जी एकड़ी लाडली न्याणी होंदी जंजो नालो बीबी फातिमा होंदो वह चादर लाइंदी गिरवी रखंदी के दुकान ते या रसूल अल्लाह शक भी माखे हो चादर भी मां वट आई आ हाणे मरी न वञा वफ़ात न करे वञा सोना तू सच्चो नबी आ मांखे कलमो पढ़ाए त मां मुसलमान थिया अल्लाह उनखे त कलमो नसीब थियो पर वाह मुंहिंजी अम्मा फातिमा तू भी रोज़े जी हालत में मानी पचाई जंहिं काफ़र इहो वाक़ियो ॿुधो महिमान मानी खाधी साईं खे चई साईं हिते विहो त मां घर वञा अबो भी वठी आयो अमड़ भी वठी आयो भाइर वठी आयो भेनर वठी आयो न्याणियूं वठी आयो पुट वठी आयो तकरीबन 17 या 19 घर जो खानदान जा बच्चा वठी जे सभिनी खे साईं कलमो पढ़ाए त मुसलमान थी इहो मुंहिंजे नबी जो अखलाक
अखलाक के ॾिसी करे सॼो घर खानदान मुसलमान थियो। मां तारे न्यापो खणी आवां अदा अदा मेराज जो महीनो भलारो अचे वथो। हयातीअ ते कोई एतबार न थव, ज़िंदगीअ जो उथण वेहण खाइण पीअण अल्लाह अकबर हुजूर जी सुन्नत ते हलायो। सब टोड़ जा साथी तव, हे कुरान जोड़ जो साथी तव। अज जीअं बच्चन कुरान पढ़ियो आ मौलाना सिराज अहमद साहब वटि जेके हाफ़िज़ थिया आहिनि, तू पंहिंजी औलाद खे हे कुरान पढ़ाए। इंशाअल्लाह इंशाअल्लाह कब्र में भी गॾु हूंदई, मशर में भी गॾु हूंदई। अल्लाह फरमायो दुनिया में त आलिमन जी ज़ुबान मो कुरान ॿुधो थी, पर जन्नत में जुमे जेॾी मां अल्लाह पंहिंजी कुदरत वारी ज़ुबान सां कुरान ॿुधाईंदो। चओ इंशाअल्लाह रब असांखे जन्नत ॾींदो, रब जी कुदरत वारी ज़ुबान मो कुरान ॿुधंदासीं। पोइ आख़िर में चवां न, जॾहिं मौत आई त प्यारा पिया रोवंदई, मोटाए न सघंदई, खणी लाश कांदी दफ़न लाइ हलंदई। मोटाए न सघंदई अबो ऐं अमा भाव, हर भेण प्यारी ॿ टे लुड़क हारे थी ख़ामोश वेहंदई। मोटाए न सघंदई कुरान तो चवई मूंसां यारी रख, मां तोखे जन्नत जे दर ते छॾे ईंदुमि। दुरूद शरीफ पढ़ो। मूंसां गॾु हाजी इमदादुल्ला जो शागिर्द आहे, जेको मूंसां सिंध बलोचिस्तान जे सफ़रनि में गॾु हूंदो आहे। भाऊ उज़ैर अहमद सिद्दीकी हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए, नात ख़ान जी ख़िदमत बि कयो। अल्लाह गंज ॾींदव। दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे ॿुधाए।